नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे घोटकी खे ख़बर ॾींदा आहियूं त घोटकी माथियल मूमल जी माड़ी जे रवासियुनि बिजली जे 3 ॾींहंनि खां बंदि हुजण जे करे एहतिजाज कंदे चयो त मूमल जी माड़ी जो दड़ो हुजण जे करे जड़ 200 खां 250 फुट हेठि आहे। हिते नलके जो इस्तेमालु नथो थी सघे। इन जे करे हिते वॾा बिजली वारा मोटर लॻल आहिनि, पर 3 ॾींहं खां बिजली न हुअण करे माथियल मूमल माड़ी जा रवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पीअण लाइ वेझण लाइ पाणी नाहे। लॉकडाउन जे करे काॾे वञी बि नथा सघूं ऐं मच्छरनि जो बि आज़ार वधी वियो आहे। हिननि जो चवणो त DC साहिब खे बि हिन बाबति इतला कयो आहे। कंप्लेन सेंटर ते बि कंप्लेन कई आहे, पर हिन महिल ताईं हिन ते को बि अमल नाहे थी सघियो। अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे। हिननि चयो त इन जो जल्द नोटिस वरिती बिजली हलाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।